मीर शाहनवाज़ खान जा माण्हू ॻोठ जो चक्कर कटींदा जनाब ते कुतो भौंकंदो छा सोडल तोखे समझी वियो आहे साम्हूं का ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हाइण नथो चाहे अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेको सोडल तुंहिंजे साम्हूं करणु नथो इन जे करे हू मूंसां अकेला ई न ॻाल्हाइनि मथां खां ज़ोर आहे जी बच्ची खे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो हाणे छा कंदो रहज़न ऐं कहिड़े हिसाब सां सोडल सां सिस्टम हैंडल कंदो। दोस्तो रहज़न सम्झी चुको आहे सोडल का अहिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहे थो जेको हू ककर जे साम्हूं नथो ॿुधाइणु चाहे छाजे करे ककर बार बार उन सां विड़े थो इन जे करे ऐं ककर खे हू चवंदो तूं फ़िलहालु हिते तरस त मां इहे रहज़न खां ॻाल्हि पुछां छा मसइलो आहे मूंसां डीलिंग करणु चाहे थो। ककर वारा चवंदा ठीकु आहे सोड तूं वञी मिलियसि रहज़न ऐं अकेलो सोडल सां मिलंदो ऐं सोडल चवंदो ॿुधाए भौंक कहिड़ी उहा ॻाल्हि आहे ऐं सोडल इहा ॻाल्हि कंदो अगरि तोखे पंहिंजी सौट या पंहिंजी इज़त प्यारी आहे त पोइ मूंसां सौदो डन कर अगरि तूं मूंखे भली मारे छॾ लेकिन तुंहिंजी सौट अहिड़ी जाइ ते मां छॾे आयो आहियां हू हली वेंदी मंसूर खान वटि मुंहिंजे मरण खां पोइ बि मुंहिंजा माण्हू उन खे मंसूर खान वटि पुॼाईंदा पोइ मंसूर खान तव्हांखे ख़बर आहे वापसि कोन ईंदो कोर्ट ते पेश कंदो ऐं उहो शादी करे वेही रहंदो तव्हांजी इज़त जो फालूदो थी वेंदो पोइ भली मूंखे तव्हां मारे छॾियो। पोइ इहा ॻाल्हि ॿुधी रहज़न परेशान थी वेंदो चवंदो ठीकु आहे मां तव्हां सौदो डन कयां थो तव्हांखे छॾंदुसि ऐं तव्हां जेको आहे असांजी सौट जो ॾस पतो जहिड़े हिसाब सां इन्हनि जी डीलिंग पाण में थींदी कुझु ॿ टे किस्तां वठि पाजा हल्दी बि सही होॾो वरी जेको आहे मुराद जे पोयां जेका शाहनवाज़ खान जा माण्हू आहिनि मुराद उन्हनि में सिर्फ़ु मसरूफ़ आहे।